अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में वली कार ऐं यासिर अहमद हम स्टूडियो में ज्वाइन कनि था सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, डोनाल्ड लू असिस्टेंट सेक्रेटरी ऑफ स्टेट पाकिस्तान जी ऐं हिन सॼे खिते जो कल्ह उन सॼी पंहिंजी हियरिंग में घणियूं ॻाल्हियूं कयूं, अचूं था हुन ते आहिस्ता आहिस्ता, पर मेन ॻाल्हि इहा ई आहे त हुन चयो आहे त पाकिस्तान में इरेगुलेटरीज़ थियूं आहिनि इलेक्शन में, रिगिंग जो लफ़्ज़ हू अवॉइड करनि पिया त रिगिंग जो लफ़्ज़ हू न पिया इस्तेमालु कनि, इरेगुलरिटीज़। पर हुननि इहा ॻाल्हि करे छॾी त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान अगरि तहक़ीक़ात शफ़ाफ़ नथो करे त पाकिस्तान सां अमेरिका जे रिलेशन में कुझु हेर फेर थी सघे थी। पोइ असांजी फॉरेन ऑफिस चए थी त अमेरिका खे जेको आहे उहो मिसअंडरस्टैंडिंग आहे पाकिस्तान जी इलेक्शन ऐं कानून जे हवाले सां। जी, सो डोनाल्ड लू ॿ टे काफ़ी ॻाल्हियूं कयूं, हीअ ॻाल्हि तव्हां नुक़्तो उथारियो। उन में मुंहिंजो ख़्यालु आहे त पाकिस्तान में जॾहिं की हुन कांग्रेसमैन पुछियो बि त तव्हां हा या न में जवाबु ॾियो त पाकिस्तान जे इलेक्शन में 8 फरवरी ते धांधली थी या न थी, त उन ॻाल्हि जो सुवालु हू जवाबु गोल करे वियो। पर हुन चयो त मूं इहो कॾहिं न चयो आहे त हीअ बिल्कुलु शफ़ाफ़ ऐं ग़ैर जानिबदाराना हुई। चई त यानी इहो बि चए थो त पाकिस्तान में शफ़ाफ़ ऐं ग़ैर जानिबदाराना इलेक्शन जी ॻाल्हि हुन न कई आहे, मतिलबु हू नथो मञे त शफ़ाफ़ ऐं ग़ैर जानिबदार थी आहे, अमेरिका नथो मञे। छाकाणि डोनाल्ड लू को ज़ाती हैसियत न पियो ॻाल्हाए, एडमिनिस्ट्रेशन खे प्रेज़ेंट करणु आहे। सो ॿी ॻाल्हि हुन कई त जेके बेज़ाब्तियूं थियूं आहिनि, इरेगुलरिटीज़, ॾिसो ॻाल्हि नंढड़ी कोन कई अथसि, ॻाल्हि इहा चई अथसि त अगरि पाकिस्तान में जेके चूंडनि में बेज़ाब्तियूं थियूं आहिनि, अगरि हुनजी जांच न कई वई त पाकिस्तान ऐं अमेरिका ऐं पाकिस्तान जा तालुकात में रिटार्ड थींदो। मतिलबु रिटार्ड जो लफ़्ज़ हुन इस्तेमालु कयो आहे त US पाकिस्तान रिलेशनशिप में रिटार्ड थींदो। हाणे जो मतिलबु थींदो त घटिताई अची वेंदी काफ़ी जेको आहे हू मतिलबु हाणे जो हिकिड़ो मतिलबु रिटार्ड जो तव्हां कंहिं हद ताईं मफ़लूजी जो बि कढी सघो था। त मूं चयो यार माण्हू रिटार्डेड आहे त माना हू सफ़ा हू आहे, पोइते पियल आहे, मफ़लूज आहे। त तालुकात जे लाइ हुन लफ़्ज़ कोट एंड कोट जेको इस्तेमालु थिया उहो थियो रिटार्ड। त पाकिस्तान ऐं US जा रिलेशनशिप जेके रिटार्ड थी सघनि था, यानी हुन में इलाही घटिताई अची सघे थी। पर दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त डोनाल्ड लू चए थो त इहा जांच पाकिस्तान इलेक्शन कमीशन करे। हाणे इलेक्शन कमीशन शायदि डोनाल्ड लू खे ज़मीनी हक़ीक़तनि जी ख़बर न आहे, या ख़बर हूंदे बि उहो माशूमड़ो थिए पियो त इलेक्शन कमीशन त ख़ुदि ग़ैर जानिबदार केतिरी आहे, हिन ते PTI ॿियनि धुरियुनि खे भरोसो ई कोन्हे। लेकिन चवण जी हद ताईं बाइडेन एडमिनिस्ट्रेशन बि कांग्रेस जे साम्हूं बीह करे चए पई त हू हिन इलेक्शन खे फ्री ऐं फेयर नथा मञनि, ऐं अगरि हिन जी जांच न थी त हिन में तालुकात में घटिताई अची वेंदी। हाणे इहा ॻाल्हि यानी ठीकु आहे, असांजी तर्जुमान ते चयो आहे त भई हू इन्हनि खे ग़लतफ़हमियूं थियूं आहिनि, अमरीकियुनि खे हू असांजे कानून खे नथा सम्झनि, असांजो ही अंदरूनी मामिलो फलाण ढिमकाण। लेकिन बहरहाल कांग्रेस जे साम्हूं इहा ॻाल्हि थी आहे, डोनाल्ड लू कई आहे बाइडेन एडमिनिस्ट्रेशन, त कुझु न कुझु हिते प्रेशर क्रिएट थींदो पाकिस्तान में त भई तव्हां को अंधी मंडी जांच कराए छॾियो, हलो वरी हिकिड़ो वाइट वॉश कयो, रिकॉर्ड सही कयो। लेकिन असांजी एडमिनिस्ट्रेशन लाइ हिन में हथु विझणु, जांच कर, छाकाणि त असां वटि लफ़्ज़ बेज़ाब्तियूं इस्तेमालु नथो थिए, असां वटि अगरि जांच थींदी त धांधलियुनि जी थींदी। ऐं डोनाल्ड लू जो इहो पर हुन सां गॾु हुन ॿियूं ॻाल्हियूं बि कयूं आहिनि, सिर्फ़ु को PTI ऐं हिन जी ॻाल्हि इलेक्शन जी ॻाल्हि न थी आहे। हुन सां गॾु इहा ॻाल्हि बि हुन कई त भई आऊं त कॾहिं हिन जे सफ़ीर सां, अमरीकी सफ़ीर छा हो नालो असद मजीद सां मूं मुलाक़ात ई न कई आहे। हक़ ते पोयां रड़ियूं हुयूं, कूड़ो कूड़ो जेको लॻो पियो हो, कांग्रेस में पोयां PTI वारा पोतल हुआ, उहो कूड़ो कूड़ो जो नारा हणनि पिया। चए थो मुलाक़ात ई न थी आहे, ऐं मूं त कॾहिं हिननि जी हुकूमत ख़ात्मे जो असां अमेरिका कॾहिं चयो ई कोन ख़ान जी हुकूमत जो, तंहिंजे करे सॼो साइफ़र वारो बयानियो जेको आहे कूड़ो आहे। हाणे सुवालु इहो त हिते अदालत में वञी चई चुको आहे असद जेको सफ़ीर हो, छा नालो असद मजीद, त भई हुन बराबरि मूंसां ॻाल्हायो। अच्छा, अगरि हिकिड़े मिंट लाइ मञी वठूं त हीउ साइफ़र ई न आहे त पोइ केस छा? अगरि इहो मञी वठूं
असांजा नवाज़ लीग वारा पीपल्स पार्टी वारा वाह वाह साईं ॾिसो हुन कूड़ो करार ॾेई छॾियो साइफ़र खे। श्री रहमान बि चए पई हू तारड़ नवाज़ लीग वारा चइनि पिया ॾिसो साईं ख़ान कूड़ो थी वियो। उन्हनि अमेरिका वारनि चई छॾियो त साइफ़र नाले का शइ न आहे। अच्छा चलो मिसाल मञी वठूं त पोइ अंदरि छाजे लाइ केस कहिड़ो पिया कयो? साइफ़र हो ई कोन। अगरि पोइ तव्हां इहो केस त वधि में वधि ख़ान ते हलाए सघो था त तव्हां हिकिड़ी कूड़ी कूड़ ते यार कूड़ जी अगरि का सज़ा आहे पाकिस्तान में त उहा त तव्हां हणी सघो था। बाक़ी हुन ते गद्दारी ऐं फलाण ऐं क़ौमी राज़ करण जी न भई हिकिड़ी शइ तव्हां हू धणी चवनि पिया आहे कोन ऐं तव्हां बि चओ हा साईं ॾिसो आहे ई कोन। नवाज़ लीग पीपल्स पार्टी वारा चवनि पिया बिल्कुलु डोनाल्ड हू सही थो चए त अहिड़ो को साइफ़र हो ई कोन त हीअ अंदरि छाजे लाइ वेठो आहे केस छाजो आहे। सो एनीवेज़ हिकिड़ी ॾिसो हाणे कांग्रेशनल कमेटी जी हुई इन में ज़ाहिर आहे पाण खे कुझु शयूं ॿुधण में मिलियूं कुझु तव्हां ऑब्ज़र्व बि कयूं हूंदियूं त कांग्रेस जो मूड जेको हो हू थोरो एग्रेसिव हो टूवर्ड्स पाकिस्तान गवर्नमेंट ऐं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं यानी इहा ॻाल्हि करणु त 9 मई जो जेको मामलात हुआ हुन खां पोइ जेको कुझु पाकिस्तान में थियो गिरफ़्तारियूं सोशल मीडिया ते पाबंदियूं इन जे हक़ में न आहे। अमेरिका चए थो त जस्टिफाइड न आहे। हाणे इहो बिल्कुलु पाकिस्तान जी स्पेशली असांजे सघारे हल्कनि जी बयानीअ जी खे रद्द पियो करे अमेरिका वेई। ख़ुदि हीअ ॾिसो न पाकिस्तान अमेरिका जे तालुकात में को बिल्कुलु 100% त हू न आहिनि लेकिन हाणे ॻाल्हि इहा आहे त अमेरिका बहादुर सां उचाए केरु असां वटि मुल्क जे हिसाब सां बि हाणे अजीब सूरत हाल आहे न यासिर साहब यानी मुल्की ज़रूरतूं बि चाइना ऐं रशिया पूरी नथा करे सघनि छाकाणि त असांखे यूरोपियन मंडी खपे असांखे पैसा खपनि असांखे IMF हीअ सभु अमेरिका ऐं वेस्ट खपे ठीकु आहे। अच्छा अगरि असांजी मिसाल मुंहिंजी तव्हांजी ज़ाती के मजबूरियूं बि आहिनि ज़ाहिर आहे तव्हां सम्झो भाई तव्हांजी मुंहिंजी ॿिए कंहिंजी ॻाल्हि नथा कयूं। मिसाल तव्हांजा बि मतिलबु ऑस्ट्रेलिया में या यूरोप में वॾा प्रॉपर्टी हूंदियूं मुंहिंजियूं बि आइलैंड हूंदा आइलैंड किथे जज़ीरा हूंदा पंहिंजा बि किथे महल बि ॿाहिरि हूंदा उहे बि हिते ई आहिनि। उहो बि चाइना में त के सीड़पकारी न कयल आहे न रशिया में कयल आहे। त मसइलो इहो आहे त मुल्क जा मुफ़ाद बि अमेरिका ऐं बहादुर ऐं वेस्टर्न इस्टेब्लिशमेंट्स आहिनि ऐं तव्हांजा मुंहिंजा बि हुन सां आहिनि। जो आहे न सारी ॻाल्हि या खोले बयानु कयां काफ़ी आहे। सो अमेरिका जो मूड खे असीं इग्नोर नथा करे सघूं ऐं अमेरिका असां सां ईअं बिहेव करे थो जीअं तव्हां ॾिसो न कांग्रेस वारो चए पियो हीअ कीअं ईरान सां तव्हां थधो हथ ॿिए सिंधी में आऊं तर्जुमो कयां पियो त ईरान ऐं पाकिस्तान जी गैस पाइप लाइन थधो हथ रखियो कीअं वेठा आहियो ऐं तव्हां उनखे चओ पाकिस्तान खे त न न हीअ असीं कोन बर्दाश्त कंदासीं। हाणे भई तव्हांखे बादशाह सलामत आहियो केरु आहियो या उहो चए पियो त अमेरिकी सफ़ीर खे चओ बाबा डोनाल्ड खे चवनि पिया कांग्रेस वञी सफ़ीर खे चओ त जेल में मिली अचे ख़ान सां त हू जहिड़ो त रहे जेसि ताईं हुनजो को मौक़ो हुनखे हथु अचे। हाणे अमेरिकी सफ़ीर भई तूं असांजे जेलनि में कीअं घड़ी वेंदो मिसाल आहे अरे ॻाल्हि ख़ान जे हामियनि खे ऐं सपोर्टर्स खे वड़ी हूंदी लेकिन आऊं हुनखे हिकिड़े ॿिए तराज़ुर में ॾिसां थो त अमेरिका केरु थींदो आहे लेकिन छाकाणि त असां एतिरा डिपेंडेंट आहियूं टूवर्ड्स वेस्ट ऐं असांजा पंहिंजा अफ़ाल एतिरा हू आहिनि गड़बड़ आहिनि जो असां इन ते बसि ईअं हिकिड़ो असांजो फॉरेन ऑफिस अची रद्द अमल त ॾेई सघे थो न न असांजो मामिलो आहे अमेरिका जी ग़लति फ़हमियूं थी पयूं आहिनि। अच्छा इहो बि न चयो अथनि अंदरूनी मामिलो आहे इहो बि कोन चयो अथनि चवंदा अमेरिका ग़लति फ़हमियूं थी आहिनि सॼी आपको ग़लति फ़हमी हो गई है सही सम्झाए न आयो असांजे कानून खे। हाणे उन्हनि खे हिते ॿार बचे जी ख़बर आहे। अच्छा पोइ न न ईरान सां जेको फ़ैसिलो थींदो असीं पाण कंदासीं ऐं अफ़रीदी खे बि जेको आहे असांजी अदालतनि सज़ा ॾिनी आहे पर आख़िर में अफ़रीदी वारो त मामिलो थोरो सेंसिटिव आहे बाक़ी ईरान वारो मामिलो हुजे हीअ हुजे ज़ाहिर आहे अमेरिका जो अगरि ऐं अमेरिकन्स जी बि ख़बर न आहे कांग्रेशनल कमेटीज़ में वधीक जमहूरी थी वञनि था आख़िर में उनजी इंतिज़ामिया जेका आहे लेकिन कांग्रेस जो मूड बहरहाल को हिन गवर्नमेंट या पाकिस्तान जे हवाले सां थोरो जराणो त नज़र आयो। अच्छा बट इन सां माना हिकिड़ो त ठीकु आहे कुझु न कुझु इम्पैक्ट ईंदो इन्हनि ॻाल्हियुनि जो किथे न किथे पर
इंटरनेशनली थोरो ईअं महसूसु न थियो ॼण माना ईरान जे हवाले सां गैस पाइपलाइन जे हवाले सां ॼण सबलिमली असांजी अमेरिकन एडमिनिस्ट्रेशन ओके आहे? ॾिसो, छाकाणि त हुननि कांग्रेसमैन हुनखे चयो न डोनाल्ड लूके त भई अगरि तव्हां तवानाई पाकिस्तान खे अगरि हुननि खे ज़रूरत आहे, अगरि तव्हां ईरान जो नथा करणु ॾियो त हुननि खे मुतबादिल कहिड़ो ऑप्शन ॾियो पिया पाकिस्तान खे, त उनजो कोई जवाब ई न हो डोनाल्ड लू वटि। त पाकिस्तान खे कहिड़ो मुतबादिल ॾींदा? त अगरि ऐं पाकिस्तान ते जेको ॾंढु लॻंदो यस यस उनजो छा थींदो? या सो ही त लेकिन असीं मुंहिंजो चयो न त असां थोरो अमेरिका बहादुर जे साम्हूं थोरो मजबूर थी वञूं था, बेवाजिबी ॻाल्हियूं मञणियूं पइजी वञनि थियूं। कॉलिन सां गॾु साजिद हुसैन कीरियो कैरपुर मीरस मां। जी कीरियो साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। साईं चार शायद ख़ैर अमन अमान। अल्हम्दुलिल्लाह साईं। साईं असांजो इहो सुवाल हुयो जी त पाकिस्तानी माइशत ते हिन साल बजट लॻंदो या छा थींदो हिन हिसाब सां? छा थींदो साईं? साजिद हुसैन कीरियो सर। अच्छा, ठीकु आहे। सो बजट त साईं ज़ाहिर लॻंदो हर साल हर साल शायदि साईं चवंदा टैक्स न, साईं टैक्स त लॻनि पिया, वधीक लॻंदा ज़ाहिर आहे वधीक लॻंदा। अॻिते हलंदा। अच्छा वक़्तु ज़ाहिर आहे कांग्रेस जो त हिकिड़ो मूड महसूसु थी वियो त बाइडन एडमिनिस्ट्रेशन जो बि फ़िलहालु अञा ताईं ॼण माना सो आहे। हू चवनि था त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जेको आहे उहो करे, ऐं इवन जॾहिं उन्हनि खां इहो पुछियो वियो त छा तव्हांखे इन ॻाल्हि ते यकीन आहे त जेका गवर्नमेंट अची वई आहे इहा गवर्नमेंट एतिरी मतिलबु कंदी इलेक्शन में प्रोब या कुझु, त उन ते उहो डोनाल्ड लू साहब जवाबु ॾियनि था त अवाम जो कमु आहे पंहिंजी गवर्नमेंट खे प्रेशर ॾियणु ऐं प्रोब कराइणु। हा चई हिकिड़ो अमेरिकन एडमिनिस्ट्रेशन जो माण्हू वेही अगरि इहा ॻाल्हि करे त सही। न ॻाल्हि इहा आहे त अमेरिकन एडमिनिस्ट्रेशन वारा जे ॻाल्हि इहा आहे त इहो अवाम जो कमु आहे त सही ॻाल्हि आहे, असांजो अंदरूनी मामिलो आहे ऐं अमेरिका ॿियनि जे मुल्कनि में मुदाख़लत न कंदो आहे, हुनजो हिन ॻाल्हि सां वास्तो न हुजणु खपे। त पोइ की भई इलेक्शन फेयर थिया न थिया ऐं इलेक्शन कमीशन जो कमु आहे, त पोइ तव्हांजो छा वञे त असां ट्विटर बंदि कयो वेठा आहियूं? जी हा। तव्हांजो छा वञे त असां माण्हुनि खे गिरफ़्तारियूं करे वेठा आहियूं? जी हा। पोइ तव्हांजो छा वञे त असीं ईरान खां गैस वठूं था या नथा वठूं? एग्ज़ैक्टली। भई अगरि सभी ही पाकिस्तान जा अंदरूनी मामलात आहिनि, यस। त पोइ तव्हां पंहिंजी पिक एंड चूज़ छो था करनि अमेरिकन्स? त हीअ त असांजे लाइ बि मसइलो आहे, बाक़ी तव्हां ॼाणो तव्हांजो कमु ॼाणे, अहिड़ी ॻाल्हि थी। ख़ैर इहे त ॻाल्हियूं आहिनि। गॾो गॾु रखी छॾियो। अॼु ज़ाहिर हिकिड़ी तरफ़ इहा थी कांग्रेशनल हियरिंग, ॿिए तरफ़ ख़ान साहब जो बयानु थियो, चवनि था 6 महीननि जे अंदरि इहा सरकार ख़तमु थींदी, मां बि ॿाहिरि अची वेंदुमि। न, ख़ान जो बयानु कल्ह सुबुह जो आहे, त जेल मां हुन ॻाल्हायो, जेल में ॻाल्हायो, ही कांग्रेशनल राति शाम कल्ह शाम थी आहे। त ॾिसो ख़ान खे पुरुमीद रहणु खपे। मूंखे ख़बर न आहे त हुन वटि तज्ज़ियो छा आहे ऐं इंफॉर्मेशन छा आहे। अगरि त ही ख़ालिस्तन तज्ज़िये जी बुनियाद ते चए पियो त शायदि हू इहो सोचींदो हुजे जेल में वेही त ही हुकूमत ऐं हिन जा जेके अंदरि फॉल्ट लाइन्स आहिनि ऐं जेके मुख़्तलिफ़ सघारियूं सिविलियन नॉन सिविलियन फोर्सिस हिकु पेज ते आहिनि, ही 6 महीननि खां वधीक हिकु पेज ते न रही सघंदियूं ऐं फाइनेंशियल मामलात ऐं ॿिया मामलात हिननि लाइ हलाइण ॾुखिया थी पवंदा। सो लामोहाला हुकूमत वेंदी ऐं धुरियूं हुन सां ॻाल्हाइण अडियाला में ईंदियूं। पर थी सघे थो हुनजो तज्ज़िये में किथे इहा ॻाल्हि बि हुजे त 6 महीननि खां पोइ नवंबर अची वेंदो ऐं शायदि ट्रंप खटे वेंदो इलेक्शन, ऐं ट्रंप जेको आहे हू हिकिड़ी मदद जे तौर ते ख़ान जी पहुचंदो। मूंखे ख़बर न आहे त ख़ान वटि कहिड़ी अहिड़ी गीदड़ सिंकी आहे या कहिड़ी अहिड़ी या त हुन वटि को अहिड़ी इंफॉर्मेशन आहे, पर इंफॉर्मेशन अगरि ही 6 महीननि खां पोइ ख़ान मुल्क जेल खां ॿाहिरि अची रहियो हुजे हा, त पोइ अगरि अची रहियो हूंदो त पाण खे हलंदड़ महीने ॾेढ में उनजी कुझु न कुझु निशानियूं जेके चइबो आहे न फलाणो कमु थियण वारो आहे, हुनखां पहिरीं निशानियूं अची वेंदियूं आहिनि। त पोइ अगरि 6 महीननि में ख़ान ॿाहिरि पियो निकिरे त पाण खे ख़ान जे निकिरण जी निशानियूं हिन महीने ॿिनि में सफ़ा नज़र अचणु शुरू थी। कॉलर सां गॾु दोस्त मोहम्मद मरी सागर मां। जी मरी साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। मुंहिंजो अली काज़ी साहब जो सुवाल आहे, छा भला असां ज़मींदारनि एतिरा नंढड़का आहियूं छा? 15,500 रुपया असां DAP वाहन ख़रीद कयो, 5.5 खां 6,000 यूरिया वाहन ख़रीद कयो, हिन वक़्त ताईं सरकारी को बि मर्कज़ न खुलियो आहे जो असांखे कणिक जो मुनासिब रेट मिले। ठीकु आहे साईं। जे अगरि आहे वठण वारा आहिनि त उहे
ठीकु आहे, ॿियो बि कॉल अली मुराद लाशारी शिदातकोट मां। जी लाशारी साहब, छा चवणु चाहींदा? साईं, मुंहिंजो जेको आहे सुवालु आहे त उत्तर सिंध में जेका अमन अमान जी सूरत आहे ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदी पई वञे, आवाम ॾाढो परेशान लॻो पियो आहे, त सिंध हुकूमत इन वारे सां कहिड़ा क़दम खणंदी वई? ठीकु आहे सही तव्हां चयो ज़मींदार निधड़का आहिनि। निधड़का अलाए धड़का छा थींदो आहे, निधड़को छा थींदो आहे, छाकाणि त जेका असेंबली में सिंध असेंबली में अक्सरियत जेका आहे उहा ज़मींदारनि जी आहे। 80% हूंदी, मतिलबु केतिरी परसेंटेज त न, पर अक्सरियत ज़मींदारनि जी आहे। हाणे पोइ शायदि उन्हनि खे पंहिंजी ज़मींदारी में एतिरी दिलचस्पी न थी हुजे, ॿिया मामला गंज थी वञनि, मूंखे ख़बर न आहे छा सबबु आहे। निधड़का त न आयो सही, हाणे छो तव्हांजो मसइलो हल नथो थिए इहो पोइ हाणे तव्हां पंहिंजी बिरादरी वारनि खां पुछो। लेकिन ज़मींदार हुजे, दुकानदार हुजे, अलिफ़ हुजे, मुलाज़िम हुजे, सभिनी लाइ ॾुखियायूं आहिनि। हीअ जेका मार्केट रेगुलेशन आहे हीअ असां वटि थिए ई नथी, छॾियो वञे थो त मुख़्तलिफ़ माफ़ियाज़ जे हवाले थी वञे थो, पोइ जेको वणे ब्लैक में भाण विकिणे, ऐं हिन जी जेको थिए कणिक जी ख़रीदारी में जेको धंधो थींदो आहे। पोइ साईं जो फ़ोन हो लाशारी साहब जो फ़ोन हो, पोइ उत्तर लाशारी साईं सिंध हुकूमत अमन अमान लाइ छा पई करे? फ़िलहालु त साईं IG जी मुक़ररी लाइ वफ़ाक़ सां विढ़े पई। जेको अॼु मूं अख़बारनि में पढ़ियो त शायदि पहिरीं चयो त ग़ुलाम नबी मेमण न पियो थिए, हाणे चवनि था त 2 नाला मोकिलिया आहिनि वफ़ाक़ खे, ग़ुलाम नबी मेमण जो ऐं ओढो जो, जावेद शायदि तनवीर साहब, अच्छा वन ऑफ दोस, त उन्हनि मां को हिकिड़ो हू वफ़ाक़ चए थी त न, लेकिन IG चलो अची वेंदो। पोइ पर मूं अॼु ई अख़बार में पढ़ियो इन ई ख़बर सां गॾु त को 30-40 सीनियर अफ़सर, DIG, SSP, फलाण DSP सभु ट्रांसफ़र त हिन दौर में थी विया। त उहो जेको नओं IG ईंदो गुॾो हूंदो छा? मतिलबु हू टीम हू पंहिंजी न रखंदो, ऐं छा अपर सिंध में तेसि ताईं माण्हुनि खे या सॼे सिंध में माण्हुनि खे जेका धाड़ेलनि ऐं हिननि जे रहमो करम ते छॾे ॾिजे त जेसि ताईं IG अचे, भई IG ईंदो त को मतिलबु छा ईंदो? एग्ज़ैक्टली कमांड ईंदी न, बसि हिकिड़ो माण्हू, पुलिस त साॻी रहंदी न सर। ऐं ॻाल्हि इहा आहे त ऑपरेशन ऐं हिन क्रिमिनल्स जो ख़ात्मो जेको आहे उनजे पोयां पुलिस खां वधीक पॉलिटिकल विल जी ज़रूरत आहे। उहो गवर्नमेंट त मौजूदु आहे, हू पंहिंजी विल ॾेखारे। ऐं अगरि SSPs ऐं हीअ सभु ट्रांसफ़र थियनि पिया, उहे बि सभु न पिया थियनि, पंहिंजी पसंदि वारा हेठि मथे थियनि पिया, त हुननि खां रिज़ल्ट त वठनि। छा सूरत हाल आहे? मतिलबु कश्मीर खां कराची ताईं, हैदराबाद आहे, बदीन आहे, हाणे त को इलाइक़ो महफ़ूज़ न रहियो आहे। सो रिज़ल्ट त इन्हनि ई ऑफिसर्स खां वठणु खपे। कॉलर सां मोहम्मद खान चांडियो सांगड़ मां। जी चांडियो साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम सर, चवणु चाहींदासूं रुकेस्ता अली काज़ी खां त असांखे त भाण 20,000 रुपया DAP, 6,500 रुपया यूरिया मिलियो, कणिक जो रेट जेको आहे सो किराइनि पिया, ॾींहों ॾींहुं महांगाई वधे पई। गेह जो कार्टून जंहिंमें 12 थैलियूं आहिनि उहो असां इमरान खान जे टाइम में असां 1,300 रुपए जो वठंदा हुआसीं, जेको अॼु 4,500 रुपए जो वठूं था। ऐं असांजी कणिक जो रेट वाणिया 3500 रुपए खां वधीक पेढनि वारा वठनि कोन था, गवर्नमेंट बारदानो ॾे कोन थी, ख़रीदारी करे कोन थी, ऐं जेको आहे उहो वाणिया असांखे 3500 रुपए ते वठनि पिया सर। सर ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉल आहिनि। अशरफ चांडियो बलोचिस्तान मां। जी चांडियो साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं अली काज़ी खां असांजो सवाल आहे। जी साईं। साईं बदे में वधी वई आहे, ॾिसो था। ठीकु आहे साईं। जाते काथे ठीकु आहे साईं। जेको सांगड़ मां मरी साहब, चांडियो साहब, चांडियो साहब, ॻाल्हि इहा आहे त ॾिसो ही मार्केट जी ॻाल्हि आहे न, मार्केट खे रेगुलेट कीअं कयो वञे थो। भाण ऐं यूरिया तव्हांखे इन करे महांगी न पई मिले त हू ठही महांगी पई, या हुतां फैक्ट्री मां महांगी अचे पई। ही ज़ख़ीरा अंदोज़नि हिकिड़ी ब्लैक मार्केटिंग कयो वेठा आहिनि। इहे लोकल DC SP जा कम आहिनि। गवर्नमेंट्स हुननि खे प्रोविंशियल हुकूमत चवंदी त कुझु थींदो, ऐं ही रेट्स पहिरियों हाणे त तव्हां त इस्तेमालु करे चुका आहियो, हाणे तव्हां चओ था त तव्हां खां सरकार ख़रीदारी करे कोन पई, बारदानो जेको हर साल जो धंधो आहे उहो थिए पियो। प्राइवेट पार्टी पंहिंजी पसंदि जा रेट वठे पई, प्राइवेट पार्टी त ॿधल कोन्हे। हाणे हू अलिफ़ आहे बे आहे, चए थी ठीकु आहे असीं मतिलबु वठणु त हुनखे सरकारी रेट ते खपे, पर हू पंहिंजो मुनाफ़ो ॾिसनि पिया। त अगेन को हिन में सरकार किथे आहे, हिन में फूड डिपार्टमेंट किथे आहे,
इनमें रेगुलेशन थियणु खपे न, त भई ये कीअं पियो थिए ऐं सरकार छो नथी पोइ बारदानो रिलीज़ करे। हाणे इहो ई सूरत हाल मूंखे अॼु कंहिं ॿुधायो पियो त खंड जी थी वई आहे, त शुगर मिलूं मथे ते हथु रखियो वेठियूं आहिनि, त उन्हनि खे घर में खंड जेको आहे उहो 140 रुपए जी पए पई ऐं मार्केट में 130 ऐं 135 जी हींअर डिमांड। हाणे उहे चवनि पिया त असांखे एक्सपोर्ट करण जी सरकार परमिशन ॾे। हाणे अगरि सरकार शुगर मिल्स खे एक्सपोर्ट करण जी परमिशन ॾींदी, एक्सपोर्ट थींदी त वरी खंड जी प्राइस वधी वेंदी ऐं पाण वटि त ख़तमु थी वेंदी खंड, पोइ वरी असांखे वरी साॻी इम्पोर्ट करणी पइजी वेंदी। ॻाल्हि साॻी को मैनेजमेंट न आहे न। किसान कार्ड में छा थींदो जेका आहे न किसान कार्ड ते त पोइ था अचूं, लेकिन ॻाल्हि इहा आहे त ही सभु शयूं तव्हांखे इहो ज़ाहिर कनि थियूं त हिकिड़ी मतिलबु ख़ुदा जे सहारे, अलाह जे सहारे सभई आहियूं, पर मतिलबु बिल्कुलु छॾे ॾिनो वियो आहे जेको वणे जीअं वणे करे, त पोइ इहो सभु कुझु थिए थो। पोइ बलूचिस्तान में साईं अक्सर चवंदा महांगाई वधी आहे, चवनि था त अमन अमान ख़राबु थियो। हाणे अमन अमान बराबरि ख़राबु ई आहे, ऐं बलूचिस्तान ऐं हीअ सॼी जेका अपरसन जी पट्टी आहे इन में वाक़ई में अमन अमान जी त तमामु शदीद हालत ख़राबु आहे। कॉलर न जफ़र नकवी हैदराबाद में। जी नकवी साहब क्या कहना चाहेंगे? अस्सलामुअलैकुम बेटा यासिर, मोहतरम अली काजी साहब, आपको भी सलाम हो, सलामत रहें। वालेकुम हाजी साहब, बड़ा अच्छा लग रहा था वो सांवले से रंग का जो कल बंदा बैठा हुआ था सेनेट की, अमेरिकन सेनेट में, क्या नाम है उसका, ब्लूम, डोनाल्ड ब्लूम सर जी। और वो बाकायदा इतने सच बोल रहा था जिस तरह पहले अमेरिकन ने सच बोले थे। हमारा 7वां बहरी बेड़ा तैयार है, हमारा बहरी बेड़ा आ रहा है। एक नाकाबिले यानी काउंट झूठ बोलने वाला अमेरिका, और हमारे जो सियासतदान हैं, अभी मैं सुन रहा था पिंडी का एक सियासतदान कि जी वो डोनाल्ड लून सच्चे हैं, सादिक हैं, अमीन हैं, और हमारी पीटीआई। सर क्या इतना हमें अपने आप को वो कर लेना चाहिए अमेरिका, जबकि वो मान रहा है कि जी आपके यहाँ जो इलेक्शन में धांधली है या जो कुछ भी है, हाँ मैंने ऐसा नहीं किया। अब हमें आज़ादी से जीने का हक अगर हमें लिया है, हमारी का यूथ जो है, जो अमेरिकन पाकिस्तानी है, जिन्होंने इनको घेर घार के लाके बिठा दिया सेनेट के सामने, आज हमारे लिए ये मकाम फख्र है। हम 40-45 साल पहले जुल्फ़िकार अली भुट्टो को नहीं बचा सके थे, जो अभी 101 साल की उम्र में मरा, हेनरी किसिंजर, लेकिन आज हमें खुशी इस बात की है कि वो कम से कम कटहरे में खड़ा है। और काजी साहब, मुझे बड़ी खुशी हुई आपने कहा कि हमारे इंटरनल मामलात में क्यों बोलता है फिर वो, जब वो कहते हैं ये आपका मामला, तो फिर वाकई हम ईरान से गैस क्यों ना लें, हम इतने हमारे ऊपर बैन क्यों है? वो पकौल शहबाज शरीफ के बैगर सर नो चूजर, ऐसी भीख पे लानत भेजते हैं। काजी साहब प्लीज थोड़ा सा रोशनी डालें, मुझे खुशी होगी। बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया। बेबी कॉलर अब्दुल रऊफ रायमू जाम शोरमा। जी रायमू साहब छा चवणु चाहींदा? हा, मुंहिंजो काजी साहब खां इहो सुवाल आहे त कुझु ॾींहं अॻु में लतीफ़ाबाद में थरवासी अब्दुर्रहमान समेजो असांजे इलाइक़े जो बंगले ते कमु कंदो हुयो, उन छोकिरे ते बंगले वारनि इहो इल्ज़ाम हणी हुनखे तशदुद एतिरो कयो जो उहो छोकिरो वीचारो मरी वियो। असां प्रेस क्लब जे साम्हूं हज़ारे माण्हू गॾिजी मुज़ाहिरो कयो, पर असांखे जेका कवरेज मिले मीडिया जे हवाले सां उहा असांखे न मिली। हाणे असांजे मथां उल्टो बंगले वारनि, जंहिंमें डॉक्टर आहे, हिकु पुलिस जो रिटायर कोई ऑफिसर आहे, हुन असांजे मथां केस करे छॾियो आहे। हाँ, थर जा माण्हू वीचारा ग़रीब वञनि त वञनि केॾा, कंहिं दर्द आहे। ठीक साईं। सही डॉक्टर साहब, बहरहाल अब घेर घार के लोग कांग्रेस को और डोनाल्ड लू को एक दूसरे के सामने ले आए। बिल्कुल उसमें उधर जो पाकिस्तानी हैं, उधर अमेरिकन पाकिस्तानी हैं, उन्होंने ज़रूर उधर लॉबिंग भी की होगी और उधर प्रेशर भी क्रिएट किया होगा। पर सवाल ये है कि क्या इससे कुछ हासिल होगा, ये अभी कब्ल वक्त है ये कहना। अभी तो ये एक चीज़ें होती हैं जिनके कभी कभी शॉर्ट टर्म भी रिजल्ट निकलते हैं, कभी दूरस्थ भी निकलते हैं। इससे ये तो कम से कम हुआ कि डोनाल्ड लू ने, यानी मुझे हंसी इस बात पे आई कि बिल्कुल मतलब बात समझ में नहीं आई कि डोनाल्ड लू कह रहा था कि मुझे और मेरी बीवी को कत्ल की धमकियाँ मिली हैं। तो क्या जो जो मतलब इस खान के हामी थे, वो क्या इसको डोनाल्ड लू का अगर कोई मुबैना तौर पे कोई साजिश हुई थी खान के खिलाफ, तो डोनाल्ड लू कर रहा था क्या? तो उसको धमकियाँ क्यों दे रहे थे? पागल थे क्या? लेकिन उसका ये कहना मुझे बड़ा अजीब सा लगा। ये पाकिस्तान में तो ये होता है कि जी
बड़ा ही मेरे लिए एक बहरहाल अजीब ये था सीन देखने वाला। लेकिन अब क्या होता है, किस तरह होता है, अभी नकवी साहब इसको देखते हैं कुछ अर्सा, इसके देखें कि इम्पैक्ट क्या आता है। सबसे बुनियादी बात तो डोनाल्ड लू जो यानी वो दोनों तरफ खेलने की कोशिश कर रहा था। एक तरफ कहता है कि अगर हम प्रोब नहीं हुआ इरेगुलरिटीज़ में, बेज़ाब्तियों में, तो हम ताल्लुकात को रिटार्ड कर देंगे, कम कर देंगे, उस पर कमी ले आएंगे ताल्लुकात के लेवल पर। दूसरी तरफ वो कह रहा है कि जी इलेक्शन कमीशन तहकीकात करेगी। अब ये समझ में नहीं आ रहा है कि इलेक्शन कमीशन तो ख़ुद पर इल्ज़ामात हैं, तो इससे डोनाल्ड लू जो है कोई फ़र्क तो नहीं है, वो बाइडेन एडमिनिस्ट्रेशन की तर्जुमानी कर रहा है। तो अभी देखते हैं कैसे मिलता है मामला। जेको रहमू साहब चवन पिया साईं हिकिड़ो माण्हू हुन ते कहिड़ो बि इल्ज़ाम हो न हो, हुनखे तशद्दुद कंहिं बि कयो हो, छो कयो? अगरि हू चोर बि हो त पुलिस। सो तव्हां मुज़ाहिरो कयो, मीडिया कवरेज केतिरी ॾिनी न ॾिनी, हीअ बि बहस न आहे रहमू साहब। तव्हांखे ॾिसणु खपे त पुलिस खे शर्म अचणु खपे, हैदराबाद वारनि खे। छा तव्हां मुज़ाहिरो कंदो, मीडिया कवरेज ॾींदी, त पोइ हैदराबाद पुलिस जा कन खड़ा थींदा? न त सुठी पई हूंदी, पोइ पघार चङी था वठनि। ही कहिड़ी, असां छो हिननि खे रिआयत ॾींदा आहियूं? असां हाणे साईं जी बि थोरी शिकवा वरी मीडिया में थी। अरे हू पुलिस खे शर्म अचणु खपे न, हू जांच छो नथी करे? हू अगरि तव्हांजे बकौल तव्हां ते केसिस आहिनि कूड़ा आहिनि, त पुलिस खे शर्म अचणु खपे त छो थी तव्हां ते कूड़ा केसिस दाख़िल करे? तव्हां रहमू साहब, असांजे सिंध जा माण्हू इहे छो एतिरा असीं करे करे शयुनि खे पंहिंजो ध्यानु हटायूं था? हीअ त तव्हां दरअसल पुलिस खे बरुज़मा करार ॾियो पिया। ॿियो कोई कराए त अब त मीडिया करे वठे, असीं मुज़ाहिरो, भई मुज़ाहिरे में त 1000 माण्हू हो या 5 माण्हू हो, मुज़ाहिरे जी ज़रूरत कहिड़ी आहे? हिकिड़ो क़तल थियो आहे न, उनजी फेयर जांच थियणु खपे, पर पुलिस असांजी छा कजे? आई जी जो इंतज़ारु आहे। कॉलर हिन सां अकबर बुरगड़ी डिगड़ी मां। जी बुरगड़ी साहब छा चवंदा? अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो सुवाल इहो अली काजी साहिब खां त जेका सूरत हाल ॾिसूं था असां सिंध जी, जेका सियासी समाजी, जो असांजो तालुक ॿराड़ी सां आहे, ज़मीनदारी पेशे सां तालुक आहे, त असां वटि एतिरा मसइला आहिनि, एतिरी गुरबत आहे असांजे आम हारी माण्हू में, जो खुराक जी जो वरी कमी आहे, माण्हुनि में बीमारियूं पैदा थी थियनि, न तइलीम आहे, न अमुन आहे, कार शो कोन्हे, त पोइ असां बहसियत क़ौम छा मोल आहियूं, सुतल आहियूं, छा आहियूं, जो को मतिलबु तब्दीली कोन थी अचे, को फ़र्क़ु कोन थो अचे? जीअं को टी माण्हू तबाही वर चढ़ंदो वञे, आख़िर किथे फाल्ट आहे असां में? ठीकु साईं। सही, तब्दीली को माहौलियाती तब्दीली त न आहे न। छा नालो साईं जो? बुरगड़ी साहब। बुरगड़ी साहब को माहौलियाती तब्दीली त पाणे पाणे उहो बि असांजो हथु हूंदो आहे हुनमें। असीं प्लास्टिक साड़ींदा आहियूं, कचिरो साड़ींदा आहियूं, त पोइ असीं माहौलियाती गदलाण कंदा आहियूं, त माहौलियाती तब्दीली ईंदी आहे। असांजा ग्लेशियर्स पिघलणु शुरू थींदा आहिनि। हाणे चवनि था 2024 जेका गरम तरीन साल थींदो, इन में बि इंसान जो अमल दख़ल आहे। त जे तब्दीली तव्हां ॻाल्हि कयो पिया, उन माण्हू अगरि पंहिंजो को हथु नथा वधाइनि, त पाणे पाणे कीअं अची वेंदी? हाणे उहे सुतल न आहिनि, इंतिहाउ कोन थो ऐं छो चवां, पर माण्हू जेसि ताईं न कंदा त तब्दीली जो त ख़्वाबु आहे, ऐं सुतल अखियुनि सां ख़्वाबु आहे, उहो कॾहिं पूरो न थींदो आहे जेको माण्हू सुम्हंदे ॾिसंदो आहे ख़्वाबु। जी हा, ख़्वाबु उहो ई पूरो थींदो आहे जेको खुलियल अखियुनि सां ॾिठो वञे। जी हा। सो बाक़ी गुरबत हारी कार्ड तव्हां बि ज़िक्र कयो, गवर्नमेंट फ़ैसिलो कयो आहे सिंध में त हारी कार्ड ॾींदा। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त मूंखे त अरह न आहे, तव्हां बिस्प ॾियो था, सुठी ॻाल्हि आहे, 4-4, 5-5 हज़ार रुपया मायुनि खे जहिड़े तरीक़े सां ॾियो था, उहो त हिकिड़ी अलॻि कहाणी आहे। ॿाहिरि माण्हुनि खे पैसा मिलनि था, ईअं त सुठी ॻाल्हि आहे, हारियुनि खे बि ॾींदो। ज़ाहिर आहे हुनमें चयो ईंदो साईं मनपसंदि खे ॾिनो वियो, भला मनपसंदि ग़रीब माण्हुनि खे मिलंदो, अलाह करे त इहो बि कामोरा या सियासी कारकुन पंहिंजे घरनि में न खणी वञनि हारी कार्ड। दिस विल नॉट सॉल्व एनीथिंग न। ऐं हींअर जॾहिं अॼु शहबाज शरीफ़ जेका चारई चीफ मिनिस्टरनि सां मीटिंग कई आहे, त उन ते चए थो त बाबा सूबा वापसि कनि पैसा, यस, असीं नथा हली सघूं। बाक़ाइदा मिनतूं कयूं, मिली जुली हलो, चारई सूबा जेके आहिनि उहे असांजी महिनत। त हाणे अगरि इहो वफ़ाक़ चए पियो, त वफ़ाक़ ते चए थो त बिस्प में बि, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में बि वफ़ाक़ जेतिरो पैसा ॾींदी। मिसाल अगरि सिंध में 5 अरब अचनि था, त हाणे मिसाल मूंखे मना घणा अचनि था, त हाणे वफ़ाक़ चए पई त 2.5 अरब असां ॾींदासीं, 2.5 अरब सिंध हुकूमत पंहिंजे खीसे मां ॾे। ईअं ई पंजाब करे, ईअं KP करे, बलूचिस्तान करे। त सिंध गवर्नमेंट खे इन लाइ तयारी वठणु खपे त हू जेके अॻु में बिस्प वारा पैसा वञनि पिया, उहे न खुटी पवनि। प्लस हाणे अगरि हारी कार्ड बि ॾियण जी ॻाल्हि, त ज़रूरु ॾियो, अखियूं थधियूं,
लेकिन क्वेश्चन इहो आहे त इहो त वरी चैरिटी प्रोग्राम आहे ये न, solutions सुठो आहिनि। आउं नथो चाहियां ख़राबु आहे, दे आर नॉट सॉल्यूशंस। सोल्यूशन गुरबत हिन सां कोन ख़तमु थी वेंदी, हिन सां जेसिताईं तव्हां इंफ्रास्ट्रक्चर ठीकु नथा कयो, तव्हां पंहिंजी ईज़ टू बिज़नेस नथा कयो, करप्शन खे नथा मोड़ियो। जॾहिं शहबाज शरीफ चए पियो त हम 9 खरब कमाते हैं, 4-5 खरब इधर उधर हो जाते हैं, तो इधर उधर किधर हो जाते हैं? ज़ाहिर है सूबों में जाते हैं ना, तो सूबों में इधर उधर कैसे हो जाते हैं? जी हाँ त हाणे जेका सॼे मुल्क में जे शबाना रोज़ करप्शन आहे, जी हाँ ही जेसिताईं शबाना झलजे नथी, माफ़ कजो कि अदी भेण जो नालो हुजे शबाना, लेकिन ही जेका करप्शन जी शबाना आहे, जी हाँ इहा जेसिताईं नथी झलजे, तेसिताईं को वॾो मेजर चेंज जो फ़र्क़ु न पवंदो। कॉलर सां फराज़ मेमन हैदराबाद मां। जी मेमन साहब छा चवणु चाहींदा? वालेकुम मलिक काज़ी साहब खे सलाम आहे। यासिर साहब तव्हांखे बि सलाम आहे। सर जॾहिं पुलिस में जेको आहे सो मेरिट कंदा ऐं न्यूट्रल माण्हू रखंदा ऐं उन वग़ैरह सां हेठियां जेके पुलिस वारा आहिनि उन्हनि वीचारनि में का सहूलियत कोन्हे। बख़्तरबंद गाॾी तव्हां ॾिठी हींअर जेको SHO मरियो, काफ़ी अहिड़ियूं गाॾियूं हूंदियूं उन मां बि रॉकेट लॉन्चर ऐं गोलियूं क्रॉस थियूं थियनि। ख़ुदारा इन्हनि लाइ त कुझु कनि न मथे, ऐं पुलिस हेठी पुलिस खे साईं कुझु कोन थी मिले, रेंजर्स खे हर शइ मिले थी, ऐं हेठां जेके पुलिस वारा आहिनि DSP इंस्पेक्टर खे का सहूलियत कोन्हे। त जॾहिं उनखे तव्हां सहूलियत का न ॾींदव ऐं हिकिड़ो SSP बि NOC सां अचे थो, माना को MNA MPA ॾिए थो, माना जेको आहे हेठी रैंक जा माण्हू रखनि साईं SSP जेके आहिनि। बसि मुंहिंजो सुवाल इहो ई आहे। ठीकु आहे साईं, ॿियो बि कॉलर यासिर भुट्टो दहरकी मां। जी भुट्टो साहब छा चवणु चाहींदा? जी भुट्टो साहब। सर मुंहिंजो सर सुवाल इहो हुयो त पहिरियों सलाम वालेकुम काज़ी साहब खे, वालेकुम सलाम। यासिर साहब खे। वालेकुम सलाम। सर पाकिस्तान में इहो हिकिड़ो शुरू को तारीख़ रही आहे, 5 साल कई वज़ीर आज़म पूरा न कया आहिनि। जी ठीकु आहे। हाणे त साईं जो इहो तजो ॿुधावे त अगरि इमरान ख़ान खे रिलीफ मिलंदो आहे कोर्टुनि में, छा शहबाज शरीफ 5 साल पूरा कंदो वज़ीर आज़म बतो? ठीकु आहे साईं। फराज़ साहब त पाण सॼी ॻाल्हि करे विया त अगरि SSP पर्ची ते रखिबो त पोइ त SHO ऐं हेड कांस्टेबल के रखंदो, ऐं पोइ ज़ाहिर जॾहिं मेरिट न हूंदो, पुछाणो न हूंदो, त पोइ कीअं फैसिलिटीज़ हेठि ताईं वेंदियूं, छा वीडियो फैसिलिटीज़, सॼी ॻाल्हि फराज़ साहब तव्हां पाण करे वियो ऐं त छा वधीक तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हाए वियो। सही ॾिसो, ख़ान खे रिलीफ मिली वियो त पोइ छा शहबाज़ 5 साल पूरा कंदो, इहा थोरो सवाल ई टेक्निकली सही न आहे। शहबाज के 5 साल पूरा न करणा हूंदा तॾहिं ई ख़ान खे रिलीफ मिलंदो। एग्जैक्टली। ऐं ख़ान खे रिलीफ मिलंदो त सम्झो त पोइ ऑटोमेटिकली ॿई शीं कीअं घुमंदा हिकिड़े, ऑटोमेटिकली मुश्किल लॻे थो। मुश्किल। अच्छा वटि ख्वाजा आसिफ साहब हूअं त बयानबाज़ी कनि था पिया, त हुते बि पंहिंजो कल्ह हिकिड़े प्रोग्राम में वेही जॾहिं पुछूं त जनरल बाजवा साहब के लिए आऊँ तो आप कह रहे हैं, तो जी जनरल बाजवा साहब ने मुझे पहले भी एक किस्म की धमकी दी थी कि मैं तुम्हारे खिलाफ प्रेस कॉन्फ्रेंस करूँगा। तो मैंने उनको कहा था कि कर दो मेरे खिलाफ प्रेस कॉन्फ्रेंस, जो बातें करनी है मेरे खिलाफ कर दो। पर हिकिड़ो इहो बयानु ॾिनो अथऊं त असां फ़ौज वॉइस ऑफ अमेरिका सां ॻाल्हाईंदे त असां जेको आहे उहो अफ़गानिस्तान में आम कॉन्फ्लिक्ट नथा चाहियूं। ज़ाहिर आहे असांजे हिकिड़े ज़िम्मेदार वज़ीर तौरु को बि वज़ीर हुजे उनखे इहो त चवणु ई खपे न त अफ़गानिस्तान सां असीं फ़ौजी हल नथा चाहियूं, फ़ौजी तकरार नथा चाहियूं, पर दहशतगर्दनि खे छा तव्हां जेको आहे हू समाजी मुआहिदे में आणींदो या हुन सां डिप्लोमेटिक टॉक्स कंदो? इहो ई त मसइलो थियो जेको ख़ान हुकूमत ते तनक़ीद थिए थी, त जॾहिं तव्हां TTP सां सीज़फायर करे उन्हनि सां को नेगोशिएट कयो, पीस नेगोशिएट कयो, अमन लाइ ॻाल्हियूं कयूं, त उहे फ्लॉप वयूं। त कॾहिं कॾहिं अमन आणण लाइ बि ताक़त जो इस्तेमालु करिणो पए थो। इहो त को दुनिया में थियो आहे। बाक़ी इहा ॻाल्हि त बाजवा प्रेस कॉन्फ्रेंस करे आउं त इंतज़ारु पियो कयां भला 3 साल इन्हनि खे थियनि, पूरा थियनि, 2 साल पाबंदी हूंदी, 2 साल अचनि ही पंहिंजा किताब लिखनि, साम्हूं अचनि मीडिया जे ऐं ॻाल्हाइनि। पर हाणे अजीब ॻाल्हि आहे, तारड़ चए थो जेको हिननि जो कानून वारो वज़ीर आहे वफ़ाक़ी, उहो चए थो त बाजवा खे फैज़ हमीद खे असीं पार्लियामेंट में नथा आणे सघूं, कानून इजाज़त नथो ॾिए। त इहा ॻाल्हि तारड़ साहब असांखे छो थो ॿुधाए? पंहिंजे कुलीग वज़ीर ख्वाजा आसिफ़ खे, उनका बुज़ुर्ग बि आहे, उनखे सेखारे न कानून छा आहे की छा न आहे। हू चए पियो त पार्लियामेंट में वठी अचो, ऐं आउं त ख्वाजा आसिफ़ जो हामी आहियां, वठी अचो पार्लियामेंट में, ऐं पुछो त कीअं तव्हां नवाज़ शरीफ़ जी हुकूमत ॾाठी, ऐं इहो पाण ई ॿुधायो ईंदा त पोइ असां ख़ान जी हुकूमत कीअं ॾाठी।
हिकिड़ो चकर प्रेसिडेंट सेट ते। अच्छा, डोनाल्ड बि चए थो त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जेको आहे उहो करे तहक़ीक़ात हुन सॼे ॻाल्हि। अॼु इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान, अॼु छा कल्ह 3 ॾींहं खां ई इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सेनेट में जेके PTI जा माण्हू बीठा आहिनि तक़रीबन सभिनि जा रिजेक्ट करे छॾिया अथई, कहिड़े न कहिड़े बेसिस ते। डोनाल्ड खे न्यापो मोकिलियो। आज़म सवाती साहब चवनि था त मां 19 सालनि खां सेनेट में वेठो आहियां, मूं जा रिजेक्ट करे छॾिया अथऊं काग़ज़। सर ॾिसो, बिल्कुलु ई हिकिड़ी को रख रखाव नथा कनि, को थोरी को ईअं को थोरो माण्हू को लिफ़ाफ़े में को रुमाल में वेड़े, सफ़ा सिधो ब्लेटेंट आहे। लेकिन वरी आउं चवां थो, यू सी द क्वेश्चन इज़ कि हीउ ईअं नथो, मूंखे नथो लॻे, ऐं हीअ 6 महीना खान वारी ॻाल्हि ऐं 3 महीना इन्हनि में आउं नथो पवां, टाइम लाइन नथी ॾेई सघे। ॾिसो न, हीअ सूबनि ऐं हिन जे विच में सूबनि जी जेका गवर्नेंस आहे, सूबनि जी मईशत आहे, इहो सभु मुल्क जी गवर्नेंस ऐं मुल्क जी मईशत सां जुड़ियल मामला आहिनि। इन ते इख़्तिलाफ़ राय अंटर आहे। हीअ जॾहिं सूबनि जा पैसा हाणे NFC त कुझु नथा करे सघनि, लेकिन हीअ जेको राजूणी करण जी शहबाज शरीफ़ साहब कोशिशि करे पियो, त माना पोइ ॿिया सूबा त चलो, पंजाब त संदसि पंहिंजी नवाज़ लीग जी हुकूमत आहे, सिंध कीअं छॾींदो पंहिंजा पैसा? ही इनमें हिकिड़ा इनबिल्ट फॉल्ट लाइन्स आहिनि। ऐं वरी चवां थो, हीउ ॾुखियो आहे ईअं हलणु, ऐं को ख़ासि पाण खे को ईअं न को ईअं मरबूत क़िस्म जी का पॉलिसी या का, हाणे चवनि था दुकानदारनि खां असीं वठंदासीं बिजली में हुनजो टैक्स हणी हुन बिजली मां बिजली जे बिल सां गॾु उगाड़ी कंदासीं। हाणे वॉट इज़ दिस? ॾिसी, माना तव्हां पोइ इहो छॾे ॾींदो त को दुकानदार जेको आहे उहो 500 रुपया कमाए थो, उन ते बि ओतिरो ई टैक्स लॻी वेंदो आहे। भर वारो दुकानदार अगरि 5000 कमाए पियो, हीअ कीअं तव्हां टैक्स लॻायो था? दिस इज़ इनकम टैक्स न। त पोइ इनकम टैक्स त तव्हां इनकम ते लॻाईंदो। हाणे चवंदा उहो त असांखां पुॼे कोन थो। उहो बि चवनि था त असां बिल ॾिसी करे डिसाइड कंदासीं त इनकम केतिरी आहे या केतिरी। अच्छा, को बिजली जो बिल चोरी कंदो हुजे त हुन ते टैक्स लॻंदो ई कोन छा? सो हिननि वटि फॉर्मूला जेके मसइले जा हल करण जा आहिनि, उहे दिलचस्प आहिनि। हिननि वटि तमामु दिलचस्प क़िस्म जी कहाणियूं आहिनि। ऐं IMF चए थो कंहिं बि सूरत पैसा हथु करे ॾियो असांखे, असांजी किस्त पकी करे ॾियो त असांखे तव्हां उगाड़ी करे ॾींदो। ऐं असांजी माशी माहिर बि इहो चवनि था, असांजी वॾी पॉलिसी या हिकमत अमली ठाहियूं पिया त वधीक कर्ज़ कीअं खणी वठूं। यस, जेको हाणे अॼु नयो कर्ज़ जेको आहे उहो IMF जो। हाणे मतिलबु जंहिं मुल्क में जा एक्सपर्ट्स जेके आहिनि, उन्हनि जी पंहिंजे मुल्क जी मईशत सुधारण लाइ वॾी जेका हिकमत अमली हुजे, उहा इहा हुजे त वधीक कर्ज़ कीअं खणूं। पोइ तव्हां सम्झी सघो था छा उनजो नतीजो छा निकिरंदो। यानी को बि असां ग्राउंड ते हिकिड़ी को माण्हुनि खे, बिज़नेस कम्यूनिटी खे, पंहिंजी माहौल खे ठीकु करण लाइ तयारु न आहियूं। ऐं असांखे हिकिड़ी उमेदु आहे त को ओचितो अरब सगोरा हिते जेका 50 बिलियन ओचितो जहाज़ मां उछलाए हलिया वेंदा। मतिलबु मूंखां त यकीनन ही सभु वधीक सियाणा ऐं समझदार हूंदा, ऐं उहो नथो चाहियां। लेकिन मूं जहिड़े बेवकूफ़ माण्हू खे ॻाल्हियूं नथियूं सम्झ में अचनि, या आउं बेवकूफ़ आहियां। जी हा, माना हिकिड़े कंहिं बि बेवकूफ़ छा अक़लमंद माण्हू खे सम्झ में न ईंदियूं। न मूंखे हीअ सभु सियाणा आहिनि न, पर हीअ चवनि था शायदि ॿियो फ़िलहाल कोई वाट न आहे। यार ठीकु आहे, कॾहिं चइबो यार फ़िलहाल त कर्ज़ु वठी पैसा कमु न पाइजे, पर फ़िलहाल खां पोइ छा थींदो उहो त केरु ॿुधाए। जी हा, 20 सालनि खां फ़िलहाल वठी छॾियूं ऐं पोइ अॻिते जी का पॉलिसी नथी हुजे। ठीकु आहे साहब, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में।